तुझे इबादत कंदासीं कसम आ सिंध मां तुझे खातिर पूरी दुनिया से बगावत कंदासीं इन सीटन सां सॼियूं अब्दुल हकीम लांजो तक़रीर जे लाइ अवल आखिर सिंध पंहिंजो जो आसरो अवल आखिर सिंध पंहिंजो जो आसरो मता में अंध वने जी वाई करे जनाब सदर हेडमास्टर साहिब मुंजा उस्ताद साहिबो ए हम सफर शागिर्द साथियो अस्सलाम वालेकुम। जनाब सदर अज आऊं सिंध धरती जी अजमत ते कुछ अल्फाज निचार कंदस। जनाब सदर सिंध हुआ अजीम धरती आए जैसा अजीम शख्सियत महबूब खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुर मोहब्बत हुई तारीख के किताबन में अचे तो जरे सिंधी मानन जो वफद हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मिलन जे लाइ मदीने वियो तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पाक ज़बान सा सिंधीअ में वेन जे लाइ चयो इन का वध ॿियो सिंध लाइ कहिड़ो एज़ाज़ हूंदो जो महबूब खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पाक ज़बान सा सिंधीअ में सिंध ऐं सिंधी ॿोली लाइ ख़ुदि बयान करे अवल आखिर अलाह ख़ालिक सारी ख़लक जो अवल आखिर अलाह ख़ालिक सारी ख़लक जो विझी जे पसा मुरकायो मिटीअ के मौजूद सामीन जरे सिंधी मानन जो वफद हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में हाजिर थींदो हो तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अजरक जो तोहफो पेश कंदो जेके साईं सदाई पंहिंजे शान मुबारक ते रखण जो सदाई मान बख्शो जे खतीअ जो ज़िक्र कुरान में थियल आहे अजरक ऐं खतीअ जो ज़िक्र मंझि कुरान अजरक ऐं खतीअ जो ज़िक्र मंझि कुरान पढ़ी ॾिसतो फुरकान मुज़म्मिल ऐं मुदस्सिर में जनाब सदर सिंध धरती जी अज़मत बयान करण मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे जंहिं धरती जी अज़मत सदियुनि खां अॻु में सारायल हुजे मौजूद सामीन जॾहिं हजरत इमाम हुसैन के इराक के जालिम हुक्मरानन इराक वञण खां रोकियो तो हजरत इमाम हुसैन फरमायो तो जेकर मूंखे इराक अचे नथा ॾियो तो पोइ मूंखे मोकिल ॾियो तो मां सुवारी सिंध न हलियो वञा इन वाक़ियन में साबित थिए तो नबी करीम ऐं हजरत इमाम हुसैन जी सिंध सा खास मोहब्बत हुई तॾहिं तो सरवर कायनात फरमायो तो मूंखे सिंध में जन्नतुल फिरदौस जहिड़ी खुशबू अचे थी पर साथियो अॼु पाण जी उहा मुक़दस धरती किथे बीठल नज़र अचे थी वॾमाणे पी इश्क सूंह ऐं सकाफ़ती वंडण वारा सिंध जा ही लजपाल तस्वर जेके असां वॾनि खां नंढपण में ॿुधा हुआ जेकॾहिं सिंध गिदड़नि नाए खाधी त पोइ उहा सिंध किथे आहे जंहिंजे तुफीले सॼो आलम आबाद थी वेंदो हो अॼु उतर वाव बि लॻे थो पर कींजर इंदौरो नथो थिए न वंजारनि जूं वञो बासियूं बासीन अरगोननि खां अॻु वारी सिंध मोहन जे दड़े वारी सिंध असां किथे विसारे आया आहियूं आहे को सिंध जो लाल ऐं लजपाल जेको असां सवालनि जो सवाल पूरो करे पूरो करे ऐं भिटाई घोट जी इंता पसंदि वारी सिंध असांखे वापसि मोटाए ॾियारे अजरक ऐं टोपीअ सां मुर्कन मांजी सिंध जा अजरक ऐं टोपीअ सां मुर्कन मांजी सिंध जा सकाफ़त आहे सिंध जी सिंध सलामत साथ साथ